राब्ता नाकाम, पीटीआई फाइनल एहतजाज लाइ संदरा साहे वरिता। तैयारी मुकमल, हर सूरत इस्लामाबाद पहुचंदासीं। बानी चेयरमैन जी आज़ादी समेत ॿिया मुतालबा पूरा थियण ताईं डी चौक न छॾींदासीं। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो ऐलान। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी ख़बरदार कंदे चयो आहे त अदालती हुकुम मौजूद आहे, जलसे जुलूसनि जी इजाज़त नाहे। जेकॾहिं को डी चौक पहुतो त गिरफ़्तार थींदो। हिन भेरे कंहिंखे बि वापसि वञणु न ॾिनो वेंदो। पीटीआई जे सुभाणे वारे एहतजाज में दहशतगर्दी थी सघे थी। नेक्टा अलर्ट जारी करे छॾियो। दहशतगर्द वॾनि शहरनि में दहशतगर्दी करे सघनि था। इतलाउ आहिनि त दहशतगर्द अफ़गानिस्तान रस्ते पाकिस्तान में दाख़िल थिया आहिनि। नेक्टा इम्कानी दहशतगर्दी रोकण लाइ चीफ कमिश्नर इस्लामाबाद, आईजीज़, चीफ सेक्रेटरी गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद जम्मू कश्मीर खे ख़त बि उमाणे छॾियो। वज़ाहत करण चाहियां थो त पीटीआई सां के बि ॻाल्हियूं न पयूं हलनि। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियुनि जी तरदीद करे छॾी। चवे थो वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी अदालत जे हुकुम तहत सिर्फ़ हिकु भेरो पीटीआई चेयरमैन सां फ़ोन ते राब्तो कयो। मोहसिन नक़वी बैरिस्टर गोहर खे ॿुधायो त इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकुम तहत एहतजाज गैर क़ानूनी हूंदो। इस्लामाबाद में एहतजाज जे हवाले सां अदालत जो हुकुमनामो वाज़े आहे। मुल्क जे गादीअ वारे शहर में एहतजाज लाइ का बि जॻह न ॾिनी वेंदी। पंजाब जी इतलात वारी वज़ीर अज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, जॾहिं बि मुल्क अॻिते वधण लॻंदो आहे त ॾपेड़ पखेड़ण जी कोशिश कई वेंदी आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में बाहि लॻल आहे, पर वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे इहा ॻणती आहे त इस्लामाबाद में बाहि कीअं लॻाइजे। बुशरा बीबी ओचितो बीमार, सुभाणे वारे एहतजाज में शिरकत न करण जो ऐलान। तर्जमान मशाल यूसुफज़ई जो चवणु आहे त बुशरा बीबी तबियत जी ख़राबीअ सबबि एहतजाज में शरीक न थींदी। ज़रियनि मूजिबि पीटीआई बानी बुशरा बीबी खे सियासी सरगर्मियुनि खां परे रहण जो पैगाम मोकिलियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जूं ॿिनि हंधनि ते मुख़्तलिफ़ कार्रवाइयूं, 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस ॻुझे इतला ते ख़ैबर पख्तूनख्वा जे ॿिनि हंधनि ते कार्रवाइयूं कयूं। आईएसपीआर मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि में हक़ यार आफ़रीदी उर्फ़ खैबरी ऐं गलाजान शामिल आहिनि। फोर्सेस पाक अफ़गान सरहद ते ख़ारजीन जे दाख़िल थियण जी कोशिश खे नाकाम बणायो। वीडियो बयान ॾियण ते बुशरा बीबी ख़िलाफ़ डेरा गाज़ी खान, राजनपुर, मुल्तान, लिया ऐं गुजरांवाला में केस दाख़िल। डेरा गाज़ी खान ऐं राजनपुर में टेलीग्राफ एक्ट 1885 तहत धाराधार केस दाख़िल कया विया। एफआईआर्स में ॼाणायो वियो आहे त बुशरा बीबी वीडियो बयान ज़रिए अवाम खे वर्गलायो। पुलिस जो चवणु आहे त बुशरा बीबी ख़िलाफ़ कानून तहत कार्रवाई कई वेंदी। सिंध जे पाणी जो हिकु फुड़ो बि खणण न ॾींदासीं। पाणी जे मामले ते सिंध हुकूमत जो मौक़िफ़ बिल्कुलु चिटो आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत नून लीग ख़दशनि ते संजीदगीअ सां ॻाल्हाईंदी। सिंध जे पाणी ते धाड़ो हणण न ॾींदासीं। वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, ॿार मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि, ॿारनि खे समूरियूं सहूलियतूं ॾींदासीं। असांखे ॿारनि जे हक़नि जो तहफ़ुज़ करणो आहे। मुल्क में पोलियो जा 52 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। मुल्क मां पोलियो जो ख़ात्मो ज़रूर कंदासीं।
कुनरी भरसां नौजवान जो अंबनि जे बाग मां लाश। महमूदाबाद वारे इलाके में 20 सालनि जे ज़ुहैब आरई जो अंब जे वण में टंगियल लाश हथायो। इलाके वासियुनि जे इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए तालके अस्पताल कुनरी आंदो। घर भातियुनि में रोज राड़ो। ठल मक्सी वेझो ॻोठ दिलावर मक्सी में कार हणी इल्ज़ाम हेठि नौजवान क़तल। जवाबदारनि गोलियूं हणी शहज़ादो मक्सी के सख्त जख्मी करे विधो। नौजवान के लालकानी अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में दम ॾिनो। लेवीज़ पुलिस मूजिब वाक़ियो कार इल्ज़ाम सबबि पेश आयो आहे। धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, छपरवादारी जो आवाज, धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, छपरवादारी जो आवाज, धरती टीवी जिंदाबाद। धरती टीवी नेटवर्क जे सॾ ते सह पई रवादारी सिंध जे सिरे हेठि सकाफ़ती ॾींहाड़ो मल्हाइण जूं सरगर्मियूं जारी। मलीर जे सुमार कंडाणी ॻोठ जे अली बख्श पब्लिक स्कूल में सकाफ़ती रंग जरकी पिया। स्कूली ॿारनि पारां मोरथो टिले राणा जीए सिंध वारा जीअन ऐं अले मुंहिंजा मारवाड़ा समेत ॿियनि गीतनि ते टेबलोस पेश। उस्तादनि वालिदैन ऐं शागिर्दनि जो चवणु हो त हू सकाफ़ती ॾींहाड़ो ईद ॾियाड़े जीअं मल्हाईंदा आहिनि। धरती टीवी ऐं सो मीडिया ग्रुप तरफां 1 दिसंबर ते सिहत ऐं रवादारी जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियाड़ो मल्हाइण वारे ऐलान खे भरपूर मोट मिलण लॻी। क़ौमी काज जूं तयारियूं उरूज ते पहुतल। टोपी अजरक पटके ऐं ॿियनि सकाफ़ती शयुनि जी ख़रीदारीअ में वार। मुख़्तलिफ़ शहरनि में जाॻाता रैलियूं। 1 दिसंबर ते सकाफ़ती ॾियाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़्म।